कोट गुलाम मोहम्मद में IBA PST उम्मीदवारनि जो मेल जूं सीटूं फीमेल खे ॾियण जो इंकशाफ थियण ख़िलाफ़ अब्दुल हक सलमान दोंकाणी आज़ाद लगारी नौशाद ज़ाहिद हुसैन लगारी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन जे हथनि में प्ले कार्ड खयल हुया। मुज़ाहिरीन मीडिया अॻियां एहतजाज कंदे ॿुधायो त DO ऐं TO प्राइमरी अॼु ॾींहं ताईं मुकमल सीटूं न पियूं ॿुधायूं वञनि। तालुके में 243 सीटूं बचियल आहिनि। सिर्फ़ु 10 स्कूल अहिड़ा आहिनि जिन में फीमेल जूं सीटूं आहिनि। उन्हनि खे 15% कोटा मुताबिक़ ॾिनियूं वञनि त न के 25% जे हिननि तालीम जे वज़ीर सरदार शाह साहिब तालीम जे सेक्रेटरी तक जे MNA MPA साहिब खां मुतालबो कंदे घुर कई त असांजूं सीटूं मुकमल ज़ाहिर कयूं वञनि ऐं फीमेल खे 25% जे बजाए उन्हनि जी 15% कोटा मुताबिक़ ॾिनी वञे। असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।